क्लासरूम में ॻाल्हायो। अॼु सवाल इहो आहे कि हिन वक़्तु असीं जंहिं समाज में बीठा आहियूं, तव्हांजो वास्ट हिकिड़ो एक्सपीरियंस आहे, तव्हां हिननि मसइलनि ते ॻाल्हाईंदा आहियो। असां हिकिड़ी ट्रांसफॉर्मेशन सोसाइटी में रहूं पिया। सॼो पाकिस्तान ऐं ख़ासि तौर सिंध या सिंधी समाज जेको आहे जंहिं तब्दीली जो शिकार आहे, इहा ॾाढी हिकिड़ी ॾुखाईंदड़ ॻाल्हि आहे कि असां हिकु समाज मां निकिरी ॿिए समाज में वञूं पिया। अॼु असां वटि जेका हिकिड़ी सम्झो मॉरलिटी आहे उहा ज़ीरो थी वई आहे। एथिक्स असां वटि आहे कोन। असां पंहिंजे ॿारनि खे एथिक्स कोन पढ़ाईंदा आहियूं। असांजो आईंदो ऐं मुस्तक़बिल छा थींदो जिते माण्हू जेके आहिनि उन्हनि वटि बेसिक जेके वैल्यूज़ हूंदियूं हुयूं, जेके वैल्यूज़ असांजी हूंदियूं हुयूं, उहे आस्ते आस्ते ख़तमु थी वियूं। दुनिया छा कयो कि कानून जेको क़ाइमु कयूं हुननि जी वैल्यूज़ ख़तमु थी वियूं, ट्रेडिशन ख़तमु थी वियूं, कल्चर ख़तमु थी वियो, लेकिन हुननि कानून खे मज़बूत बनायो। असां वटि न कानून मौजूदु आहे, असांजी वैल्यूज़ ख़तमु थींदियूं वञनि। नतीजे में असांजो समाज केॾांहुं पियो वञे। 20 सालनि खां पोइ, 25 सालनि खां पोइ असांजी सोसाइटी जेका मेटीरियलिस्टिक सोसाइटी थी वई आहे, जिते माइट इज़ राइट आहे, जिते चङे ऐं ख़राब में को फ़र्क़ु कोन रहियो आहे, इन समाज जो आईंदा मुस्तक़बिल छा थींदो? तव्हां छा था ॾिसो कि असां किथे बीठा हूंदासीं? असांजी नस्लूं जेके आहिनि उन्हनि जो हाल छा थींदो? इहो महिरबानी करे असांखे ॿुधाईंदा। तव्हांजी वॾी महिरबानी। जी साईं। डॉक्टर फतेह मोहम्मद बुरफत साहब, वाइस चांसलर सिंध यूनिवर्सिटी। It is an honor for me, sir. I am grateful to you. पुरानी गालियों तव्हां यादि ॾियारियूं। I have traveled back in time. So in nutshell में you are such a knowledgeable person in specialization जेका तव्हांजी आहे सोसाइटी जे फैब्रिक में जेके क्राइम्स थियनि था पिया, उनते तव्हांजी एॾी वॾी स्टडी ऐं मास्टर्स आहियो तव्हां उनजा। सो मां फ़क़ीर, मां हिकिड़े नटशेल में हिकिड़ी ॻाल्हि इजाज़त ॾियो त मां कयां। एंड इट इज़ अदरवाइज इट रेफर्स टू द एंटायर कंट्री, पर हिते मां स्पेसिफिक सिंध जे लाइ उहो जुमिलो इस्तेमालु करणु थो चाहियां। It's a total and complete degeneration of a society. असांजी सिंध जी इहो न आहे त मां को पेसिमिज़म में कंहिंखे विझणु थो चाहियां, ॾिसण वारनि खे ॿुधण वारनि खे। नो, नॉट एट ऑल। ग्राउंड रियलिटीज़ जेके आहिनि, ज़मीनी हक़ीक़तूं जेके असांजे साम्हूं आहिनि, इन में त ईअं लॻे थो त जेकॾहिं इहे ज़मीनी हक़ीक़तूं अहिड़े ई नमूने क़ाइमु ऐं दाइमु रहियूं त वी विल बी नो मोर नो वेयर। असां वजूद विञाए वेही रहंदासीं। ऐं थी सघे थो त हिन वक़्तु जेको असांजो वजूदु आहे उहो वजूदु कोन्हे जेको अॼु खां 50 साल अॻु, 100 साल अॻु, 150 साल अॻु उन वक़्तु जेको हुयो। सो इट्स अ टोटल एंड कंप्लीट डीजनरेशन ऑफ सोसाइटी। सबबु जेकॾहिं आहिनि त अनेक आहिनि, पर जेकॾहिं पिन पॉइंट करे हिकिड़ो सबबु ॿाहिरि कढिजे, जस्ट वन, उहो एजुकेशन। तव्हां 1000 एटम बम तयारु करे वठो, पर तव्हां वटि एजुकेशन कोन्हे, यू आर नो वेयर। असां एटॉमिक कंट्री आहियूं न, पाकिस्तान इज़ एटॉमिक कंट्री साईं। 7 जेके दुनिया में एटॉमिक कंट्रीज़ उन्हनि मां हिकु आहियूं। सॼी दुनिया खां इमदाद था वठूं। इमदाद माना ख़ैरात। ख़ैरातनि ते त इहे मुल्क हले पियो, ऐं असां वटि एटम बम आहे। केॾी रिडिकुलस ॻाल्हि आहे, केॾी रिडिकुलस ॻाल्हि आहे। जंहिं मुल्क वटि एटम बम आहिनि, उहो जेको आहे ॿियनि मुल्कनि जे इमदादुनि ते ऐं कर्ज़नि ते उन ते थो हले पियो। एजुकेशन इज़ मस्ट। सो सिंध खे डोमिनेट करण वारियूं जेके फोर्सिस आहिनि, हाणे मूं एतिरा दफ़ा उन्हनि जो नालो खयों आहे त मूंखे आई डू नॉट फील कंफर्टेबल त बार बार उन्हनि जो मां छा नालो खणा उन्हनि जो। पर हक़ीक़त इहा आहे त उन्हनि जे करे असांजी सॼी बर्बादी आहे। असांखे ॿुधाइनि था त तव्हांखे बाबा मुहाजिरनि बर्बादु करे छॾियो, सिंधियुनि खे पठाणनि बर्बादु करे छॾियो, पंजाबनि बर्बादु करे छॾियो।
साईं सुवाल तो पैदा थिए त असांजा स्कूल कॉलेज कंहिं बंदि कराया, असां वटि अस्पतालूं छो नथियूं ठहनि ऐं छो नथियूं हलनि? असां वटि माण्हुनि खे इंसाफ़ छो नथो मिले? सुप्रीम कोर्ट जे क्लियर कट ऑर्डर्स जे बावजूद त जिरगा न थींदा, पर सिंध में जिरगा थियनि था। सुप्रीम कोर्ट जे ऑर्डर्स खे डिफाई कयो वञे थो, सरदार वेहनि था, सरदार फ़ैसिला कनि था। सॼी डोमिनेशन उन्हनि जी आहे। हू नथा चाहिनि त सिंध जो आम माण्हू, इंटीरियर सिंध जो पढ़े, दानिशमंद थिए, सोच सम्झ हुनखे अचे, ऐं ॿिए दफ़े जॾहिं हू वोट विझण वञे त हू सोचे सम्झी कंहिं माण्हू खे वोट ॾिए, छो जो साॻिया माण्हू उन्हनि खे हुकूमत करणी आहे। हाणे जिन माण्हुनि असांखे पुठिते रखियो आहे, असांखे पढ़णु नथा ॾियनि, सम्झणु नथा ॾियनि, कम्युनिकेशन खां असांखे परे रखी छॾियो अथऊं, अस्पताल में क्लिनिक्स नथा खोलणु ॾियनि, कंहिं क़िस्म जी कम्युनिकेशन दुनिया सां असांखे करणु कोन था ॾियनि। सॼो पुलिस राज, इंटीरियर वॾेरे वटि जेके SHOs आहिनि, उन्हनि दहशत सॼी फैलाए छॾी आहे सॼी सिंध में। दहशत आहे, ख़ौफ़ आहे उन्हनि जो वॾो। तंहिंजे करे चङा चोखा जेके बहादुर ऐं टार्ज़न सम्झंदा आहिनि जर्नलिस्ट ऐं राइटर पाण खे, इंटीरियर सिंध में वेही उन्हनि जो साह थो निकिरे कुझु लिखण ते। छो जो अॼु जेके हू का स्टोरी लिखनि था, इन्वेस्टिगेटिव स्टोरी फॉर अ न्यूज़ पेपर, ॿिए ॾींहुं गुम थी था वञनि। ऐं इहे ई वॾेरा, उहे ई ख़ान, उहे ई सरदार, उहे ई पीर, उहे ई मीर, उहे ई सैयद ऐं मशहूरु था कनि त न पोइ हिननि खे एजेंसियूं खणी वयूं, हिननि खे फलाणा खणी विया, हिननि खे फलाणा खणी विया, खणाइनि पाण था। छो जो जॾहिं बि तव्हां उन्हनि जे ख़िलाफ़ु कुझु लिखो था, उहो तव्हांखे गुम था कराए छॾनि ऐं इल्ज़ाम ॿिए ते था हणनि। तो असांजी कॉम्प्लेक्स सिचुएशन आहे, इट्स अ टोटल कंप्लीट डीजनरेशन आहे असांजी सोसाइटी जी। हाणे हिन मूं कीअं निकिरिजे, ऐं इन हालतुनि में दुनिया सां कॉम्पीट करण जी त परे ॻाल्हि आहे, पर हिते असांजे जेके 4 सूबा आहिनि उन्हनि सां असां कॉम्पीट नथा करे सघूं। असां उन्हनि खां जिते ऑलमोस्ट रिबेलियन आहे बलूचिस्तान में, इट्स नॉट नॉर्मल कंडीशंस इन बलूचिस्तान। सिंधी असां उन्हनि खां बि वेल आहियूं। जेके अनकंफर्टेबल सिचुएशन्स आहिनि उते बलूचिस्तान में, उन्हनि जे मुक़ाबले में असां वटि एॾियूं अनकंफर्टेबल सिचुएशन्स कोन्हनि, पर तॾहिं बि ॾींहों ॾींहुं असांजी डेटोरिएशन जेका आहे सा बलूचनि खां तमामु घणी आहे। इहो इन करे त जेके माण्हू रिस्पॉन्सिबल आहिनि असांजी तबाही, असांजी बर्बादी, असांखे पुठिते रखण जे लाइ, उहे माण्हू असां पाण पंधु करे वञी असेंबली में नथा बीहनि। अॼु ताईं इहो थियो कोन्हे त को वॾेरो या ताक़तवर माण्हू कॉरिडोर्स में पावर कॉरिडोर्स में पंधु करे वञे ऐं असेंबली जो दरवाज़ो नॉक करे अंदरि वञी के सीट ते वेही रहे। वी सेंड देम देयर, असां उन्हनि खे वोट ॾेई उते मोकिलियूं थो पिया। नतीजो उहो आहे त जेको उन्हनि असांजो हिते हाल रखियो, पोइ उते त उन्हनि खे ऑफिशियल सॼी इट्स दे आर अवर रूलर्स। तंहिं करे साईं तव्हां तमामु वॾो हिकिड़ो त 20 सालनि खां पोइ दुनिया जे नक्शे ते असां किथे हूंदासीं, उहो दुनिया जो नक्शे ते पाकिस्तान, ऐं पाकिस्तान में असां किथे हूंदासीं। दिस इज़ वॉट हैज़ कम टू माई माइंड। सॼी दुनिया सां त असां कॉम्पीट करण जी पोइ ॻाल्हि आहे, उहो त पाकिस्तान करे, पाकिस्तान में असां आहियूं। असां टिनी सूबनि खां पोइते रहिजी था वञूं, वञूं त साईं पोइते पवंदा। हाणे हिन जे लाइ छा कजे? यू आर द मोस्ट कॉम्पिटेंट अथॉरिटी, कॉम्पिटेंट पर्सन टू टेल अस, असांखे राह ॾेखारियो, असांखे रस्तो ॾेखारियो। साईं अमर जलील साहब जे लाइ हिकिड़ी ॿिए सवाल वारी वीडियो। ऐं सूरज नारायण सर खां मुंहिंजो हिकिड़ो नंढड़ो सवाल आहे त सर असां अॼुकल्ह मतलब इहो हले पियो यूनिवर्सिटियुनि वग़ैरह जा ऑनलाइन पढ़ो, नेट ते पढ़ो, ज़ूम क्लास में पढ़ो,
त मुंहिंजो तव्हां हिकिड़ो नंढड़ो सुवालु आहे, असांखे वधीक फ़ाइदो कंहिंमां थिए थो, मतिलबु किताब पढ़ण सां थिए थो या त पोइ असां इहे नेट ज़रिए पढ़ूं, इहो फ़ाइदो आहे? जी साईं। ऐं सूरज नारायण, जेकॾहिं मूं संदसि नालो सही लिखियो आहे, सूरज नारायण, तव्हां सूरज नारायण जो सुवालु तमामु अहम सुवालु आहे। पुछो अथऊं त which mode of learning, पढ़ण पढ़ाइण ऐं सिखण जे तरीक़नि मां इलेक्ट्रॉनिक मीडिया जे थ्रू पढ़ाइण सिखण ऐं 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 टीच करणु उहो इफेक्टिव आहे या प्रिंट मीडिया बुक्स? ग़ालिबन इहो इन करे जो अॼुकल्ह स्कूल कॉलेज यूनिवर्सिटियूं बंदि आहिनि, हर तरफ़ खां टीचिंग थ्रू इलेक्ट्रॉनिक मीडिया ऐं ख़ासि करे कंप्यूटर्स जे थ्रू उहो त हले पियो। उन में कुझु नारायण कुझु बुनियादी इन क़िस्म जी ज़रूरतूं असांखे महसूसु थींदियूं आहिनि त अव्हांखे हार्ले डेविडसन मोटरसाइकिल 1500 cc हलाइण जो ॾाढो शौक़ु आहे, पर तव्हांखे उहे रोड रस्ता आहिनि? तव्हां कॾहिं उहा मोटरसाइकिल हलाई आहे? इलेक्ट्रॉनिक मीडिया जे थ्रू दुनिया में पढ़ायो वञे थो ऐं तमामु इफेक्टिव वे में पढ़ायो वञे थो, नो डाउट। पर छा पाकिस्तान में ऐं ख़ासि करे वरी पोइ असां सिंध में था अचूं, आर वी प्रिपेयर्ड फॉर इट? असां वटि रिसीविंग एंड ते छा छा आहे? टीचर त असांखे पंहिंजे ओपन यूनिवर्सिटी जे स्टूडियोज़ मां, वर्चुअल यूनिवर्सिटी जे स्टूडियोज़ मां या ज़ेबेस्ट मां या ॿियूं यूनिवर्सिटियूं जेके पढ़ाइनि थियूं उतां पंहिंजो लर्निंग मटीरियल त असांखे मोकिले छॾियूं, उतां अचे थो पियो, उतां सेखारीनि था पिया, पर रिसीविंग एंड वटि मूं वटि छा आहे? मूं वटि कंप्यूटर्स आहिनि ऐं जेकॾहिं आहिनि त बिजली आहे, बिजली ते हलंदा, पर छो जो स्टैंड बाय में कंप्यूटर केतिरी देरि हलंदो? 2 कलाक, जिते त बिजली 12 कलाक थी हली वञे। तंहिंजे करे in the given circumstances, I very strongly believe ट्रपो ॾियणु ॾाढो सुठो आहे, पर ट्रपो ॾेई ॿिए तरफ़ तव्हां जिते वञो था पिया उनजे बारे में का ख़बर त हुजे न, उते आहे छा जिते तव्हां वञो था पिया। छो जो हिकिड़ी ॻाल्हि मां वेरी स्ट्रांगली आई बिलीव, मां हाणे ज़िंदगीअ जो घणो हिसो इन्हनि इंटरनेट ऐं इन्हनि सां गुज़रे पियो, पर आई स्ट्रांगली बिलीव the strength and the power and the romance of books उनखे रिप्लेस करणु ॾाढो ॾुखियो आहे। So I very strongly believe that given circumstances में सिंध जहिड़े पाकिस्तान जहिड़े मुल्क में ऐं सिंध में जिते रिसीविंग एंड ते न बिजली आहे, न कंप्यूटर्स आहिनि, न को अफोर्ड करे सघे थो, तव्हां हुनजे कंहिंखे था पढ़ायो पिया? अवल इहे शयूं रिसीविंग एंड पंहिंजी तव्हां तयारु कयो, पोइ तव्हां इन क़िस्म जेके वेंचर में पोइ ऐं तव्हां उन्हनि खे पढ़ायो। ॿियनि मुल्कनि खे कापी तव्हां जॾहिं करणु वञो था त उते इलाही ॿियूं शयूं बि आहिनि साईं मुंहिंजा, फ़क़ति इहो इलेक्ट्रॉनिक जे थ्रू नथा पढ़ाइनि। ॿियनि ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे, ज़मीन आसमान जो हुननि जे ऐं असांजे विच में। सभ खां वॾो त उते इंसाफ़ आहे, जस्टिस, छा थो चई सघिजे। तंहिंजे करे नारायण बाबा, I personally feel त असांखे पंहिंजनि किताबनि ते ऐं किताबनि में जेके उणायूं आहिनि उन्हनि खां सफ़ा साफ़ करे पढ़ण ऐं पढ़ाइण जी ज़रूरत आहे। इलेक्ट्रॉनिक मीडिया जे थ्रू पढ़ाइण, थ्रू टेक्नोलॉजी पढ़ाइण, उनजे लाइ रिसीविंग एंड कंहिंजे लाइ वञे थो प्रोग्राम, उन वटि इहे शयूं आहिनि या न आहिनि। साईं अमर जलील साहब जे लाइ हिकिड़े ॿिए सवाल जी वीडियो। जो ये का मंजूर अली लिगारी
साईं अमर जलील साहब खां सवाल आहे त तव्हां अक्सर करे हिकु हक़ीक़त ऐं सची ॻाल्हि गुज़िरियल सालनि खां वठी चवंदा था अचो त ए सिंधियो अमीरनि पीरनि मीरनि हथ ठोकियल कामरेडनि खां जान छॾायो त सिंध सुख जो साह खणे केवला 100% सही चओ था, पर सिंध मां सिंधी माण्हू कहिड़ीअ तरह ऐं कीअं जान छॾाइनि, छो जो हिते त सभ जो सभु के मीर आहिनि के पीर आहिनि। जेकॾहिं ग़रीब सच थो चवे ॻाल्हाए थो त उनखे मारायो थो वञे या उन जी तज़लील अहिड़ी कई थी वञे जो अॻिते ॻाल्हाए नथो सघिजे, छा कजे? जी साईं। मंज़ूर अली लगारी साईं जन जो सुवाल ॿुधो, मूं बि ॿुधो, मां सोच में पइजी वियुसि, छो जो इहो रोइणो वरे थी विया त सिंध खे हाणे क्लियर ॻाल्हि आहे। हाणे पहिरियों थोरो थींदो हो त न बाबा ईअं न कयो, ईअं खुली न ॻाल्हायो, बाबा खुली ॻाल्हि कबी। सिंध जो सत्यानाश, सिंध खे पोइते धिकणो, सिंधियुनि जा हक़ मारणो, सिंधियुनि खे रुसवा करणु, उहो सिंधियुनि कयो आहे। सिंधी कामोरनि, सिंधी वॾेरनि, सिंधी ख़ाननि, सरदारनि, पीरनि, मीरनि ऐं सैयदनि। इहा बार बार ॻाल्हि कंदे मूंखे बि ॻाल्हि इहा नथी वणे, छो जो इहा ॻाल्हि मां इन करे कयां थो जो असांजे नौजवाननि में शऊर पैदा थियण ई हुननि खे पिन पॉइंट करण ई नथा ॾियनि त असांजी तबाही बर्बादीअ जो कारण केरु आहिनि। स्कूल असांजा कंहिं बंदि कराए छॾिया, क्लिनिकूं केरु असांजो खोलण नथो ॾिए, अस्पतालुनि में जेको सामान सरकारी या ॿिए तरीक़े सां काॾो एड में अचे थो पियो, तमामु कॉस्टली मशीनूं, एक्सरे जूं वॾियूं लैब्स, उहे ईअं वीरान थी वियूं। सामान लॻो पियो आहे, अहिड़ियूं तस्वीरूं मूंखे ॾिनियूं अथऊं, हाणे ॾिसण चाहे थो अकुल दम थो रहिजी वञे। करोड़े अरबियूं रुपयनि जो न हलाइण वारो आहे, न हलाइण कंहिंखे अचे थी पई, चोरी करे उतां खणी हलिया विया। फंड्स था अचनि, उन मां वञी शादियूं था कनि, ऐं वरी उन्हनि नयुनि ज़ालनि जे लाइ वरी नवां बंगला था ठाराइनि। बाबा असां घर मां ॾंगियल आहियूं, असांखे पंहिंजनि मारियो आहे, ऐं वरी हमेशह इन ॻाल्हि खां त आम माण्हू खे ख़बर न पवणु घुरिजे त हुनजी तवजो कीअं हटाइजे त मूं हुनजी तबाही कई आहे। मां हुनखे ॿुधायां त अड़े बाबा उहो जेको परे वेठो आहे त इहो इन कयो अथव तव्हांखे तबाह, छो जो मूं तां टरो, छो जो मां ॿिए दफ़े बीहां इलेक्शन में त मूंखे वोट ॾियो। सो मंज़ूर बाबा, मुंहिंजी बि उमिरि हाणे अची थी आहे 85 साल, सभु हलिया विया, मुंहिंजा हम असर, मुंहिंजा हम उमिरि, मुंहिंजा दोस्त। अॼु न त सुभाणे, हींअर हे प्रोग्राम करण खां पोइ आई मे नॉट बी देयर। इहो ई 85 साल मां इहो ई मंज़र ॾिठो जेके तव्हां पॉइंट आउट कयो आहे, ऐं ख़ासि करे 1947 खां पोइ जॾहिं पार्टीशन थी ऐं हितां असुली सिंधी जेके हुया उहे हितां विया, इहे वॾेरा उन्हनि सां ॾाढा त पवंदा हुआ, पर छो जो मक़रूज़ हूंदा हुआ उन्हनि जा दीवाननि खां कर्ज़ खणंदा हुआ, पोइ अयाशूनी कंदा हुआ, वरी मक़रूज़ थी वञनि, पोइ जॾहिं फ़सुल लहंदा आहिनि त वरी उन्हनि खे ॾेई वरी पंहिंजो पोइ मिड़े ई थोरो उन्हनि जो कंट्रोल थोरो घणो, तंहिंजे करे दीवाननि सिंध जी ॿाराड़ियुनि खे अहिड़ो रखियो जो अॼुकल्ह जा असांजा शहर बि अहिड़ा कोन्हनि। 47 खां पोइ त हिननि खे छूट मिली वई आहे साईं, न का झलतनि न पलतनि, असांजे बि उसण जो वक़्तु अची वियो, पर पीरनि मीरनि भूतारनि खे कंट्रोल करणु संभालणु हुकूमतूं था कनि बाबा असां ते। दे आर अवर रूलर्स, साईं आहिनि, सुप्रीम कोर्ट जे ऑर्डर्स खे डिफाए था कनि पिया, जिरगा था कनि वेठा, पुलिस खे ख़बर आहे
उतो जे मैजिस्ट्रेट्स खे ख़बर आहे, उतो जे SSPs खे ख़बर आहे, उतो जे DIGs खे ख़बर आहे, पर कंहिंमें का ताक़त कोन्हे जो किथे कोई आवाज़ उतारे या का सुप्रीम कोर्ट उनजो सुओ मोटो नोटिस वठे। तंहिंजे करे मंज़ूर बाबा, फ़क़ीर खे का ख़बर कोन्हे त इन्हनि मां जान कीअं छुटंदी, इन अज़ाब मां जान छुटी वेंदी असांजी, जो असां हीअ दुनिया ई छॾे हलिया वेंदासीं। पोइ इन तरीक़े सां असां त आज़ादु थी वेंदासीं, पर जेके असां सां पोयों छॾे वेंदासीं, जेका सिंध असांजी हूंदी, उहा इन्हनि साॻियनि अज़ाबनि में हूंदी, जेके अज़ाब भोगे भोगे मां ऐं मूं जहिड़ा अॻु मुंहिंजा हमअसर, मुंहिंजा दोस्त, मुंहिंजा अहबाब उहे हितां हलिया विया। हाणे ईंदड़ नसुल जेको आहे उन्हनि खे भोगींदो, छो जो लैक ऑफ एजुकेशन, हुनखे ख़बर आहे त जेसि ताईं माण्हू सॼी जेका गड़बड़ आहे एजुकेशन में आहे, जंहिं ॾींहुं हिननि सिंध खे पढ़ायो, हिननि सिंध हिक खां ॿी थी वेंदी विदिन 10 years, इहा उहा सिंध ई कोन हूंदी। वॾेरनि जी ऐं सरदारनि जी ऐं पीरनि ऐं मीरनि जी इन्हनि जी तराबेड़ थी वेंदी। तंहिंजे करे उन्हनि खे पढ़ाइणो न आहे, स्कूल खोलाइणा कोन्हनि, एजुकेशन ॾियारणी कोन्हे। तंहिंजे करे बाबा हथ अदब जा बदी मंज़ूर, बाबा फ़क़ीर खे ख़बर कोन्हे त पीरनि मीरनि सैयदनि मां जान कीअं छुटे।